सुल्तान रात जो छा सोचो रात हलबो वो तो हलंदासीं छोकरी इते नाहे अदो अकबर खान तहां को साखब वठंदो छोकरी तहां जे हवाले कोन कंदो सुल्तान छोकरी न मिलण जी सूरत में कहिड़ो कदम खणणो आहे उन जे बारे में सोच न त अदो अकबर खान असांजे मथे ते हथ फेरे असांखे ईअं ई मोटाए छॾींदो न करे चवां थो सुल्तान इन करे चवां थो तू पंहिंजे ज़हन खे पहिरियां ई तयार करे छॾ गाल खुली साम्हूं अचे पोइ सोचींदासीं त छा करणो आहे सुल्तान ॻाल्हि ज़ाहिर लॻी पई आहे जेकॾहिं तव्हांजी भेण अकबर खान वटि हुजे त तव्हांखे कसम ॾेई तव्हांजी भेण तव्हांखे वापसि ॾे रात जेकॾहिं छोकिरी असांजे हवाले न कयई त मुंहिंजो बि राणा तोसां वाइदो आहे जेकॾहिं इज़त सां असां नथा रही सघूं त सुख सां राण अकबर खान खे बि न ॾींदुसि ॾिसूं था सुल्तान तूं अदे अकबर खान खे केतिरो थो ॾिस जेकॾहिं कसम साख ॾे थो ऐं छोकिरी बि असांजे हवाले नथो करे त पोइ छा मां अकबर खान खे छॾे ॾींदुसि जेकॾहिं असां ईअं कयूं तूं असांजो साथ न ॾींदे सुल्तान मूं हमेशह अव्हां जो साथ ॾिनो आहे पर जेको कुझु अदे अकबर सां ॻाल्हाइणो आहे उहो मां हुनजे साम्हूं खुली कोन ॻाल्हाईंदुसि जेको कुझु बि ॻाल्हाइणो आहे तव्हांखे ॻाल्हाइणो ठीकु आहे राणा खान मां अकबर खान सां ॻाल्हाईंदुसि रात बख़्श न कंदोसांसि बाक़ी हक़ सच जी ॻाल्हि तोखे बि करणी पवंदी ईअं त अदे अकबर खान सां का बि रिआयत मां बि कोन कंदुसि मुंहिंजो बि इहो ई मक़सदु आहे अकबर खान खे ख्वार ऐं ख़राब कयां आलम खान मां सम्झां थो हमरा कोन ईंदो ॻोठ में हलणो पवंदो फोन कई अथमांस चे मां अचां थो सारंग जो असांखे इंतज़ार हिते ई करणो पवंदो जेकॾहिं असां ॻोठ में हुन सां का बि ज़बरदस्ती कई त असां नुक़सान में वेंदासीं हुनजे करे सारंग जो इंतज़ार हिते ई करणो आहे आलम खान वरी कॉल करीस घरां निकितो आहे या कोन निकितो आहे हो ॾिसो हिकु हमरा मोटरसाइकिल ते अचे पियो हुकुम कयो आलम खान कीअं घुरायो अथव सारंग तोखे असां सां गॾु हलणो पवंदो काॾे वरियाम जे पोयां तोखे कीअं सम्झायां त वरियाम ई मूंखे ख़बर न आहे ये ॻाल्हियूं हली ओताक ते कंदासीं तव्हां असां सां गॾु ओताक ते हलो आलम खान मां लाज़मी नथो सम्झां त तव्हां सां हलां रही ॻाल्हि तव्हांजे सोट जी उनजी मूंखे का बि ख़बर न आहे इज़त सां हली थो या न न त तूं छा कंदे हलंदे ते इते जो उते तबाह कंदो मैं अरे वठी हलो फेरस गाड़ी में दोस्तो जेका तो गलती कई मूं मां तोखे माफ़ कई ऐं तुंहिंजी भलाई इन में आहे त हींअर जो हींअर मूं मां तो कढ सुणा साईं जेकॾहिं मां तो मां न कढां त पोइ जो अंजाम वॾो पुछड़ो थींदो दोस्तो हमरा जी मगी त ॾिसो बंदूक जी नोक ते बीठो आहे पोइ बि धमकी थो ॾे खुदा जी कुदरत आहे गाढ़े बोर्ड ते पलजण वारा बि मूंखे पिया धमकियूं ॾियनि न लावती न बेचारो ॿधल आहे दिल खे दिलासा ॾियण लाइ फफड़ियूं हणंदो न तव्हांखे जेको बि ज़ुल्म करणो आहे करे वठो मां हितां आज़ाद थियण खां पोइ तव्हांखे कॾहिं बि ज़िंदा कोन छॾींदुसि तव्हां जॾहिं ज़िंदा वेंदे न पलान त पोइ वठंदे न सुणा साईं राणा खान कफ़न तुंहिंजे लाइ वठी रखियो आहे मुंहिंजे पहुचण जी देरि आई असां तुंहिंजे लाइ क़बर में तयारु करे छॾी आहे केड़ियूं था ॻाल्हियूं पुछियो बड़े उतूं वक़्त खे थेला ॾींदा ॾोरी जाता छो भला
सफ़ा अहिड़ी कंडीशन थी वई आहे। बाबा साईं ॾिसो न हिन महांगाई जे दौर में माण्हुनि जा त विया टींगा ई ढेरी तो बड़े याला साईं जा कुर्बान जो बड़े वतू था गाॾीअ खे धिकी था। ॿियो ॿुधाए गाड़ा खान कीअं चुणिजो? बाबा साईं आयो आहियां शादीअ जी तारीख़ वठण। जेकॾहिं तव्हां था ॾियो इजाज़त त वञी थो करायां ॻोठ में ट्राजा त दुनिया खे ख़बर पए त जाड़े ख़ान पंहिंजे पुट खे घोट बनायो आहे। न त पोइ तव्हां त ॾिसो पिया त असांजो त अॻे ई लॻो पियो आहे ढींगो ढेरी। जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो था त ठीकु आहे, न त जेकॾहिं को ॿियो हुकुम हूंदो तॾहिं बि असांजी अखियुनि ते। गाड़ा खान ही महीनो असांखे माफ़ी ॾे। हा बाक़ी मथे महीने जी जेकी बि तारीख़ रखी वञे असांखे को बि एतिराज़ न आहे। बाबा साईं मथियूं महीनो न पोइ त सही वाह थी वई। पोइ हाणे हीअं था कयूं त मुंहिंजे ख़्याल में 14 तारीख़ पकी। तकड़ न आहे, महीनो गुज़रन दे बाबा। नौ चंड थिए त तारीख़ रखी वञे। बाबा साईं तारीख़ रखजी माना मथे महीने जी 14 तारीख़ इहा तारीख़ थी पकी। हाणे मां हींअर ई वञी तो ॻोठ में मिठाई विराए त बाबा मुंहिंजो 14 तारीख़ मिटल घोट थी। पर महिरबानी हाणे इन्ही तारीख़ ते अॻिते कोई आलम खान होश करियो मरी पवंदो। मारे थो त मारलेस मारने हिनखे जेसी ताईं सोट जो पतो नथो ॿुधाए त मां हिनखे ज़िंदा न छॾींदुसि। आलम खान तूं भले मूंखे मारे छॾ पर तुंहिंजे सोट जी मूंखे ख़बर ई न आहे त मां कीअं ॾसियां। जेकॾहिं तूं पंहिंजी ज़िंदगी चाहीं थो त मूंखे पंहिंजे सोट जो पतो ॿुधाए न त मुफ़्त मारिजी वेंदे। सिधी सीने वारी हण आलम खान, मुंहिंजो खून तोखे माफ़ आहे। बाक़ी मां कसम खणी चवां थो जेको तोखे ॿुधाए चुको आहियां उहा ई हक़ीक़त आहे। आलम खान 2 मिंट ॾियो। आलम खान इनके जे ख़बर हुजे न एतिरा पादर ई कोन खाए। आलम खान थोरो सोच, पराए पुट खे बचाइण केर तो तेरा पादर खाए। मूंखे पाण बि इहो थो लॻे त हिनखे का ख़बर न आहे। मुंहिंजो सोट सतार वटि हूंदो ऐं मूंखे गुमराह करण जे लाइ बि सतार मूंखे इहो ॾस ॾिनो ऐं मुंहिंजो सोट मुंहिंजे शक खे यकीन में बदिलण जे लाइ हू सारंग सां मिली सतार ॾांहुं वियो हूंदो। आलम खान पोइ हुन मां हथ कढण घुरिजे। ठीकु आहे पोइ अचु। हिनखे आज़ाद कयो। जेको हुकुम आलम खान। रावा यार चोरनि चकारनि में कुछ कोन थींदो। सॼी जिंदगी धिका खाई खाई मरी वेंदासीं। धोबी जे कुते वांगुरु न घर जा न घाट जा। तंहिंजे करे यार कुछ सोच जान हाले। उस्ताद मां आहियां तुंहिंजे पोयां, तूं जेको सोचींदे न मां बि उहो ई कंदुसि। भागा जेकॾहिं मुंहिंजो दिमाग़ कमु करे हाल मां तोखां सलाह वठां। उस्ताद अॼुकल्ह वॾे में वॾी कमाई थी जिन कढण जी। जे तूं उन में माहिर थी वञे न त पोइ से ड्रॉ हूंदा ड्रॉ। अरे मूं जिन कढिया ई कोन। इत्तेफ़ाक़ सां उहो जिन मुंहिंजे गाते लॻे त केरु जान छॾाईंदो। उस्ताद अॼुकल्ह जिन आहिनि किथे, माण्हुनि खां वधीक जिन आहे। इहे सभु ठगी जा ठा आहिनि। पक सां जिन आहिनि न उस्ताद, कसम नूर भटारे जो जिन किथे। जॾहिं जिन आहिनि ई कोन पोइ कढंदासीं। उस्ताद मूं तोखे चङो सम्झो पर तूं त सफ़ा को जट ई ठाहियो हाणे ठाहियो। घणो सियाणो न थी जट मां तोखे ईअं थो लॻा। उस्ताद मूं मिसाल ॾिनो। कहिड़ा मिसाल न ॾींदो कर। उस्ताद छॾ कावड़ खे, हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। ॻाल्हि उस्ताद पहिरां ई असांखे हथ जो जिन ठाहिणो पवंदो। हथ जो जिन ठाहींदे तूं को पीर पोतो। उस्ताद तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी कोन थो। हाणे ॿुध। ॿुधा। वाह जी अटकल सोच रही औरतें जी चुमी ले आई। ठाई ठाई पोते दी मुंह ही कोन धोई आई। उस्ताद
रोज धोईंदो आहियां बस ये 3-4 ॾींहं मस ध्यानु कोन धोतो थम छड़ी ख़बर मूंखे हालत पंहिंजे कम सां हाल गोवा में ठल पुट हाणी ये ठूमाऊं सुमाऊं हाणे छॾे ॾे कि 2-3 लख रुपया हथ कर त तुंहिंजी शादी कराई बाबा मां ता तो पे रानी 2-3 लख गॾु करे वठंदुसि पर तो या मां छा गॾु कयो आहे पुट ॻाल्हि केड़ी तो करी केड़ा तू कमाई ईंदो है अची मुजी तेरी ते रखंदो है जो पाई पाई करे टारींदी वञा बाबा हिन घर जी चुल्ह त माथो पियो बारिया न या माणे थी बारे माथो पियो बारिया तू बाबा हेॾा होॾा करे 2-3 लख रुपया हथ कर त तुंहिंजी शादी कराई अकबर खान हेॾो वॾो माल ॾींदो हेॾो वॾो माल इहो कर्ज़ड़ो 2-3 लखड़ा रुपया उन्हनि में मिल्कियत माल आहे छॾींदासीं बाबा मुंहिंजो मतिलब त छोरीअ खे हिका थो ॾाज मिलंदो उन मां कर्ज़ लाहे वठंदासीं ॿियो छा बाबा हाणे इहो सोचणु छॾे ॾे मां पंहिंजी ज़ाल जो ॾाज कपाए पाण मथां माण्हू खिलाईंदुसि छा यार पोइ जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न मिठल पोइ बाबा वञी पंहिंजी शादीअ जो पाण भलो असांजे हड़ में त हिकिड़ो टको बि कोन्हे ॾिसींदो त असांजो अॻे ई ढींगो ढेरी लॻो पियो आहे ही जेके ईसा वारा तोखे 50,000 ॾेई विया उहे काॾे विया हे 50,000 खणी ॿधा अथई हे 50,000 त मुंहिंजी गुरड़ी बि कोन थिया 50,000 तुंहिंजियूं अखियूं अञा उन्हनि 50,000 हाँ चई छा तो पूरा 50,000 बिन ॾींहनि में चट हाणे तुंहिंजो मतिलब आहे त मां ॼण को चुआ जे अॾे ते वञी वेठुसि बाबा हे ओधर सोधर खयम किथां ॾिनमि इन्हनि 50,000 मां त ॾिनमि पिए न हाणे तव्हां पाण में ॿई न विड़ो मुंहिंजे शादीअ मथां जेको बि ख़र्च आयो न मां पाण ई कंदुसि मिठल शादी बि रईस अकबर खान जी धी सां थो करी विड़ो बाबा ओढ़ो ई ॾियणो पवंदो हाणे पंहिंजे मथां माण्हू त असीं कोन खिलाईंदासीं ऐं सोन लाइ घटि में घटि 4-5 लख त ज़रूर हथ में हुजनि हा जेकॾहिं सुठो सेट वठंदे न बा उहो बि चइन खां घटि कोन मिलंदो 4 लख त उन जे लाइ हुजनि ई हुजनि अम्मा मां पंहिंजे वसियतार हर शइ वठंदुसि मुंहिंजा बच्चा हाणे पाण मथां या असांजे मथां माण्हू त न खिलाइजां माण्हू खिलनि त भले खिलनि पर मूं में जेतिरी सह पवंदी न मां ओतिरो ई कंदुसि अरे हाय अदा जेकॾहिं राति असां सां धोखो थिए थो रे सदी जी बाह असांजे हवाले नथो करे वापसि अची पहिरियों कमु इहो कजो आलम खान जे घर में घिरी मुंहिंजी मस्तानी खे वापसि वठी ईंदासीं जी मस्ताना इहो कम भी कंदासीं ॿियो हुकुम न अदा अर्ज़ आहे जेसीं ताईं मुंहिंजी मस्तानी मूंखे नथी मिले न मुंहिंजो दिमाग़ ठिकाणे ते कोन ईंदो जेकॾहिं मां कंहिंखे हणी ड्राहे विझां ऐं को मसइलो थिए उन खां पहिरियां मुंहिंजी मस्तानी मूंखे वठी ॾियो अदा तुंहिंजी मस्तानी त वापसि अची वेंदी पर छा हू तोखे पंहिंजो मस्तानो क़बूल कंदी अदा उहो मुंहिंजो कमु आहे तव्हां रुगो हिकु चकर उनखे वापसि था आणियो सच में मस्तानो आहे अॼु खां पोइ असां बि तोखे मल्हार न चवंदासीं तोखे मस्तानो चवंदासीं ऐं तुंहिंजी मस्तानी खे बि वठी ईंदुसि बस अदा बस छोकिरी वारो पी भला यार समूरी मिलके त कबर में खणी वेंदो छा न चाचा साईं एड़ी गाल ना है बाबा जानी असां लाइ त ठाहे पियो तव्हां लाइ ठाहे तो दे त तव्हांखे रुपयो बि कोन थो हाँ इहो कबर में ही खणी वेंदो ॾींदो त के ही कोन अदी असांखे पैसा न घुर्जन असांजी जिंदगी इज्जत सां गुज़रे न इहो ई असांजे लाइ काफ़ी आहे पोइ या तुंहिंजी इज्जत आहे जो मोड़ रहियो पियो ही शादी खां पहिरियां रहे त मुनासिब ठहे पियो शादीअ खां पोइ बि मोड़ रहंदे या चाचा साईं ही भी त हिन जो पंहिंजो घर आहे ही हिन जो पंहिंजो घर किथे आहे हिनखे त मूं पंहिंजो भाउ सम्झी घर में रहियो हो पर शादी खां पोइ हाणे ही त वधीक नथो रही सघे वञी पंहिंजो बिलो कयो अदी मूं वटि बि रहण लाइ जॻह कोन्हे जेकॾहिं हिते न रहां त पोइ किथे रहां गुराम जॾहिं खां न मूं तुंहिंजी भेण हिन वसाईअ सां शादी कई आहे उन ॾींहं खां वठी तूं हिते रहण लॻो यार मूंखे शक थो पए त ॾाजे सामान में तोखे बि ॾिनो हुन छा राणा भला रहिया ई पिया हुजनि जेको असांजो हाल आहे पिया खाईंदा हाँ
चेबो त हराम या टुकर है अञा खाईंदा रहंदा। बस अदा बस घणो थियो, ज़बान संभाले ॻाल्हाए। बस कर, वरी बात न ॻाल्हाए। वरी बात तॾहिं ॻाल्हाए जाए जॾहिं कम आहे तूं मूंखे खाराई। अञा मुंहिंजा टुकर पियो थो खाई, जॾहिं न तूं मूंखे कमाए खाराई तॾहिं इहे पंहिंजा राग मूंखे ॿुधाए जाए। जेकॾहिं ॿीहर ॻाल्हाई न ज़बान काकड़े खां छिके कढंदो साईं। राणा सां थो वॾे वात ॻाल्हाए। ऐं छोकिरी तूं बि कन खोले ॿुधी छॾ। इहे पंहिंजा हार सिंगार थोरा घटि कर ऐं घर में थां बुआरी ॿिया कमकार कर। जेकॾहिं करणो अथव त ठीकु आहे, न त हलो भाई। बाबा साईं ॿ टे ॾींहं मूंखे मोकल ॾे, ॻोठ वञा थो। बाबा साईं दोस्त जी शादी आहे, मां भी सिकंदर सां गॾु वञा। बाबा साईं ॿ टे हारियुनि तेरे सिर वापस करे छॾियूं। बाबा साईं हारी चवंदा अॼु ई अचो, मींहं जी मुद लॻी पिया, अन जी बटाई करे घर हली रखो, न त वॾो ध्यानु थींदो। अड़े नुक़सान थे तो भली थियण ॾीस। कहिड़ो नुक़सान थी? नुक़सान सखर खे धाड़ो छा कंदो? लख ॿ टे वरी छा? हाणे जाड़े खान खे का परवाह कान्हे। कहिड़ो नुक़सान थियो अथई ॿुधाए न जाड़ा। हल जादोज तो मुंहिंजा ख्वाब चिकना चूर करे छॾिया। मुंहिंजो त असुल ढींगो ई डेरी करे। भला ॿियो को कमु कोन ई जा, भला थोरो घणी देरि सां अची हा त मां पंहिंजा ख्वाब त ॾिसी वठां। पर मूंखे बि त ख़बर पए न, तूं इहे जाॻंदे कहिड़ा ख्वाब ॾिसी पियो। जादो तोखे त ख़बर आहे त हिन महीने में 4-5 ॾींहं वञी बचा। मथे महीने में पुट मिटल खान जी शादी आहे। असीं अदी बानो जी मिल्कियत जा मुकमिल वारिस। ऐं हुन खां पोइ मां सरनाईंदुसि रईस जाड़ो खान, ऐं तूं सरनाईंदी रईसाणी जादो। अरे छयो हाणे इहे ख्वाब ॾिसण छॾे ॾे। जेसि ताईं इहे बानो ऐं इहे आहिनि न अकबर खान, तेसि ताईं मिल्कियत मां असांखे कुझु बि कोन मिलंदो। जादो तूं अञा जाड़े खान खे सुञातो ई कोन्हे। तोखे शायदि ख़बर न आहे त मूं छा सोचे रखियो आहे। भला इहो त ॿुधाए तूं तो सोचियो छा आहे? मिठल जी शादीअ खां पोइ ने पुट मिठूअ खे रेस जे घर ई राहे छॾींदासीं, ऐं पोइ मिठल अकबर खान ऐं अदी बानूअ जी दिलि वठे। उन खां पोइ ईअं थींदो त अकबर खान सॼी मिल्कियत असांजे पुट खे ॾेई छॾींदो। सम्झी वई न? वसी रेस सॾबाज़ी या न ॿुधाए? हाय हाय आहिनि त ॿिली जे ख्वाब में छीछड़ा, पर अलाह करे जेको तो सोचियो आहे उहे ते तूं रुगो ॾिसंदी वञ। अकबर खान जो ढींगो ई डेरी कया। अदी अदा राणा जा तो त कन आहिनि भरिया न। मां हुन जा कन छो भरींदसि? वॾो आहे, जेकॾहिं ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए वियो त तूं बर्दाश्त कर। अदा साईं इन खां अॻु में मूंसां कॾहिं बि ईअं कोन ॻाल्हायो आहे। बाक़ी मां वधीक हुनखे सम्झाईंदसि, अलाह कंदो ॿीहर ईअं न थींदो। बसाई मां तोरो ॿाहिरि थो वञा कंहिं कम सां, राति मथां न अचां। अदा काॾे पिया वञो? तोखे ॿुधाइण लाज़मी आया या तूं मुंहिंजो वॾो ई? जो जाॾे बि वञा तोखे ॿुधाए वञा। नाराज़ छो था थियो? अॻिते खणी कोन पुछंदमि। पेट न पाले कुत्ता पाले। अॻ में ई बेरोज़गार, मथां वारी शादी करे ये खर्च बीना असांजे कंध में विधा अथई। बस अदा बस घणो थियो। मां तव्हांखे मिंथ इलाज कोन कया त मुंहिंजी शादी करायो। इहो तव्हां ॿिन्हिनि जो प्लान हुयो, ऐं हाणे वरी इहे ॾोह मूं मथां था ॾियो। न जो मूं ॾे इहे ॾोह। वॾे वात न, आस्ते ॻाल्हाए।
हींअर मुझे घर में बीठो ही यो वसाई जो सिर थई जो तोखे बर्दाश्त कर बीठो आ न त तहां बिन्ही ज़ाल मुड़सन खे धिका ॾेई घर मां कढां। अदा धिकनि ॼण जी ज़रूरत कोन्हे का, मां अॼु जो अॼु ही घर छॾियां थो। कंहिं रोकियो आहे तोखे? अॼु जो अॼु निकुर। तूं छा थो सोची त मां तोखे मिंथू कंदुसि त न वञ? ऐं ॿुध, मां ॿाहिरां मोटी चवां त तव्हां ॿिन्ही मां मूंखे को हिकिड़ो बि हिते नज़र न अचणु घुरिजे। बाक़ी जेकॾहिं हिते रहणो अथव त तव्हां ॿिन्ही खे कमु करणो पवंदो। बाक़ी मूं वटि के हराम जा पैसा कोन्हनि जो तव्हां ॿिन्ही जो ख़र्चो पियो बर्दाश्त कयां। राणा कुछ होश कर, ही तोखे छा थी वियो आहे? बस वसाई बस। जेकॾहिं तोखे पंहिंजे भाउ सां वञणो आहे त वञी सघी थी। दुआ तूं पंहिंजा लटा कपड़ा ठाहे त हितां हलूं। गोराम हलू पर काॾे? केॾांहुं बि वञण जी ज़रूरत नाहे तव्हांखे। तव्हां हिते ई रहंदो। अचे राणा खान त मां पाण थी समझायांसि। अदी रोज रोज मां पंहिंजी बेइज्जती बर्दाश्त कोन कंदुमि। जेकॾहिं अदा राणा ॿीहर मूंसां ईअं ॻाल्हायो न त अलाह भाई भॼो उस्ताद भॼ भॼ लिख 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 बाबा लिखा कादे लिखा। अरे छोरा छा है? छो आयो मुझे घर में? हां बुधा छो आयो? छा थियो तव? आस्ते माई आस्ते पुलिस ही अचे। हां पुलिस पे ही अचे। माता लिखा का पुलिस वे मुआ तू ते वे तो करा खून के आगे तू धोली की वारो कर देर न करे पुलिस पुजियो ही खल लाहे छंदई। काका कोड़ा लिखणो थी। चला जायदा सच्ची बुधा पुलिस अचे पई। पुलिस किथे आ? जगड़े नी त जायदा लेके पकड़े जगनी ने भागा वो यो असा के छिरक छोड़ी नी त पुलिस ती अचे। तोखे नानी साणी छिरक ना है दिनो। निकरो निकरो इज्जत सां त पादर लाए वठदी सा बिनी के निकरो मुझे घरो। तकड़ न कर माई तकड़ न कर। असा कम से आया हूं जे में तू जो फायदो आ। फायदो तहां मो कड़ो मुखे फायदो पवंदो बुधाए वरी भी। उस्ताद फायदे जी गाल करी त नानी साणी छोरा छोरा चवा मथी कम वारी गाल कयो। बुधायो न त पादर लाए वठदी सा हाणे बिनी के। बराबर नानी साणी ना गाल कर। ए नानी साणी ए मुझे उस्ताद आए ना इनके शादी जो शौक थी पियो। वो मा छा कयाव? जेकने शादी जो शौक चढ़ियो तो तन माइटन के चो न त गोले जन में छोकरियो। एयो पो तू रिश्तो कराए दे न। जेके पैसा चाहंदे न ओए तो दींदासी। सदको जमण वाले ॾींहं तो चङनि भलनि खे रिश्ता कोन था ॻोठ में मिलनि वरी तव्हां रोलुनि खे रिश्ता मिलंदा। ॿियो न तो मिले त तू ई खणी छा पुलिस अची वई? अरे मोहन निकोगा निकुल बाहर। मां कोन निकरो तो पुलिस ओ पुलिस काने मार पवई खुदा जी मंडा। ए छोरा वरी रिश्तो करण आया न मूसा। वाहे लगे ने अचल त हेडे वरी बीहर मां बि छॾिया न कोन आया। तू परेशान न थी, अल्लाह भलाई कंदो। चाचा साईं ईंदो त अल्लाह कंदो उन जी कावड़ बि घटि थी वेंदी। पर मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे न त अदा साईं खे थी छा वियो आहे? ज़िंदगीअ में मूंसां ईअं कोन ॻाल्हायो अथई। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मां अॼु वञी अम्मा बाबा खां कुझु पैसा वठी थी अचां। तूं हाणे ॻाल्हि ॿुध, तूं ईअं कर हाणे जो हाणे तूं पंहिंजे घर ॾांहुं वञ ऐं 5-6 लख जो बंदोबस्तु कर त जीअं अदा साईं खे ॾियूं त उनजो थोरो गुस्सो घटि थिए। कोशिश कयां थी। असल में राणा वटि पैसनि जी खोट थी वई आहे, इन्हे करे हू छितो थी पियो आहे। मुंहिंजा भाउ तूं हुन जी ॻाल्हियुनि खे दिलि में न कंदो कर। वञा थी, कोशिश कयां थी, पोइ जेके पैसा मिलिया। अदा मलूक मूंखे हींअर सिर्फ़ 2 लख रुपया खपनि। 2 लख? तुंहिंजो दिमाग़ त ख़राब कोन थियो आहे? अॻियां 25,000 ई कोन मोटाया अथई, तोखे 2 लख ॾियां? मुंहिंजो ॼण दिमाग़ ख़राब थी वियो आहे। ख़बर कान ॿुधी थी छा त मथे महीने मुंहिंजे पुट मिठल ख़ान जी शादी आहे। तोखे ख़बर अथई किथां?
रईस अकबर खान जे घरों रईस अकबर खान के पुट जी औलाद आहे कोन इन करे या सबूरी मिल्कियत थी वेंदी असांजी। वो तू ॿुधा हाणे तो वारा 2 लखड़ा उनजी मिल्कियत जे साम्हूं कहिड़ी था हैसियत रखनि? अरे वाह, रेसेड़ो चरियो नाहे जो समूरी मिल्कियत तुंहिंजे हवाले कंदो। ॾाढो मुहांडो आहे। रईस मूंखे पाण मिनथूं कयूं न, मूं ऐं टुप जवाब ॾिनोमांसि, कंधु ई मां हेॾे करे छॾियो। उन खां पोइ वरी मुंहिंजी भेण आहे न, उहा पाण दर ते हली आई। हाँ, तुंहिंजी भेण तो दर हली आई? हाँ, मुझे दर ते हली आई। मिनथूं कई, दादा तूं ऐं असां हिक ॿिए जो रत आहियूं, भेण भाउ आहियूं। तुंहिंजो पुटु असांजो पंहिंजो आहे। जेकॾहिं तुंहिंजे पुट जी शादी असांजे घरां थींदी न, असीं हुनखे पंहिंजे घर में राईंदासीं, हुनखे मिल्कियत बि पंहिंजी ॾेई छॾींदासीं। ऐं वरी चए पियो त भला मिल्कियत कासी कबर में त कोन खणी वेंदासीं। हाणे ॿुधाए त हिन मिठल जी शादीअ खां पोइ हिन ॻोठ जा रस असीं सॾाईंदासीं या न? इहो त तूं चवें थो, पर मां जो तोखे 2 लख जा मूंखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? पोइ तूं ईअं कर न, तूं मूंखां लख ते 20,000, 2 लखनि ते 40,000 वठंदो रहिजांइ, जेसिताईं तुंहिंजा असुल पैसा पूरा न थियनि। बस न, लख ते 20, 2 लखनि ते 40,000। लख ते 20,000 पोइ वञी थियो 2 लखनि ते 40,000, यानी 2 महीननि में मुंहिंजी मूड़ी बि निकिरी वेंदी ऐं 2 लख बि बची पवंदा। अड़े मुंहिंजी न मर, न सोच, हिनमें तुंहिंजो वॾो फ़ाइदो अथई, फ़ाइदो। हाणे मां लिखत में वठंदो साईं, लिखत में, मतां इहा ॻाल्हि विसारे छॾे। हा, तूं घबराए न, मां तोखे लिखत ॾींदुसि, स्टाम्प ते तुंहिंजो ढींगो ढेरी कोन कंदुसि।